पीपल्स पार्टी के अगूणे MNA नवाब गनी टालपुर अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी के ईद उल अज़हा खां कलंदर लाल शहबाज की दरगाह खोलाइण की अपील करे छॾी। PP अगवान ऐं अगूणे MNA नवाब गनी टालपुर चयो आहे त कोरोना वायरस सबब कलंदर लाल शहबाज की दरगाह मुसलसल बंद है, जंहिं सबब दुकानदारन समेत सभी माण्हू मुतासिर थिया आहिनि। नवाब गनी टालपुर जो चवण है त दरगाह न खोलण सबब आम शहरी सख्त गर्मी में एहतजाज ऐं बुख हड़तालूं करण ते मजबूर आहिनि। रोज़गार बंद थियण सबब संदन घरन में फाका कशी वारी सूरत हाल है। PP अगवान चयो आहे त सेवन शरीफ के दौरे दौरान माण्हुनि जी तकलीफ़ुनि ऐं परेशानियुनि जो अहसास थियो। दरगाह समेत दुकान ऐं धमाल भी बंद है, जंहिं सबब शहरी एहतजाज करण ते मजबूर आहिनि। नवाब गनी टालपुर अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी के अपील कई है त ईद उल अज़हा खां कलंदर लाल शहबाज की दरगाह SOPs तहत खोलराई वञे त जंहिं शहरन के रोज़गार जो मौक़ो फराहम थी सके।